हिते हिन वक्त वसीम मां घर में तुझे इंतजार कर रही हुयस। तू 8 बजे जो चयो हो ना, तू आए छो कोन? आई एम सॉरी मां अची कोन सकियुसि, पर इन जो मतलब इहो त न आहे त तव्हां हींअर हिन वक्त मुंहिंजे घर अची वञो। हे त चरियाए पा। मेंटल त मां आहियां। ऐं ख़बर आहे वसीम, जेका शइ मूंखे वणंदी आहे हू मूंखे न मिले त मां चरी थी वेंदी आहियां। प्लीज थोड़ो आहिस्ते ॻाल्हायो, मां जागी पवंदी। जागी पए? मूंखे कंहिंजी परवाह न आहे। तव्हां चाहियो छा था? तोखे आई मीन मां तोसां कुछ वक्त गुजारण घुरां थी। मूंसां? पर मूंसां छो? मूंखे ख़बर न आहे वसीम, पर तुंहिंजे अंदर मूंखे सच्चाई नजर ईंदी आहे। ॿियनि वांगे मुनाफ़िक़त न आहे। ॾिसो मायर, तव्हां मुंहिंजे बारे में कुछ भी नथा ॼाणे। मूं मां तव्हांखे कुछ भी हासिल कोन थींदो। इन अफ़साने जी दुनिया मां ॿाहिरि निकिरो। 16-17 सालनि जी छोकिरियूं अहिड़ा ख़्वाब ॾिसंदियूं आहिनि। तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़ेब नथियूं ॾियनि। छा मुंहिंजो कोई हक़ न आहे? मां ये बेज़ुबान जानवर वांगे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदी रहां। ॾिसो, इहो वक़्तु इन्हनि ॻाल्हियुनि जो न आहे। तव्हां महिरबानी करे पंहिंजे घर हलिया वञो। कंहिं ॾिसी वरितो त ॾाढी बदनामी थींदी। प्लीज़। वो अंदर सॾे वठ न मूंखे। दरवाज़े ते छो ॿियारे बीठो आहियो? ॾिसो, तव्हां सम्झो कोन पिया। असां ॾाढा मामूली माण्हू आहियूं। तव्हां जहिड़ा वॾनि घरनि में रहण वारा माण्हू ये ॻाल्हियूं समझी नथा सघनि। हिन इलाके में हिन वक़्तु कंहिं छोकिरी जो हिते अचणु मुनासिब न आहे। मां तव्हांजे अॻियां हथ थो ॿधां, महिरबानी करे तव्हां हितां हलिया वञो। प्लीज वसीम, हथ न ॿध। तोखे इहो सूट नथो करे। पोइ मां छा कयां? वाइदो कर मूंसां। कहिड़ो वाइदो? त सुभाणे तू मूंसां मिलण मुंहिंजे घर ईंदे। ॾिसो, इहो मुमकिन न आहे। ओके, तो पोइ मां हिते ई बीठी आहियां। इहा चरियाए पा। सो त आहे। जब्बार साहब अची विया? पापा विच में किथां अची विया? तव्हां मुंहिंजे सवाल जो जवाब त ॾियो। वो अञा कोन आया। ओ, त इहा वजह आहे तंहिंजे करे तव्हां मुंहिंजे घर नथा अचो। जी। वसीम, तोखे मूंखां ख़ौफ़ थींदो आहे? डिॼ न, मां तोखे खाई कोन वेंदसि। मां तव्हांखे कीअं सम्झायां? अच्छा ठीकु आहे, मां सुभाणे ईंदुसि तव्हां सां मिलण। वाइदो? हाँ, वाइदो। पक्को? हाँ। मां तुंहिंजो इंतजार कंदसि। हलां थी। बाय। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।